आओ कांगा वण वे सुधियूं ॾे साणे जूं चङा भला सुपरी के सुख वसे साणे प्रिय लय परॾे मूं तां घणो निहारियो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमाए थो ते कांग अच ऐं अची वण ते वेह ऐं मूंखे मुंहिंजे प्रिय जे मुल्क जूं ख़बरूं चारूं ॾे त मुंहिंजा प्रिय चङा भला आहिनि, उते ख़ुशि आहिनि ऐं उहो मुल्क सुखियो सताबो आहे। मां त पंहिंजे प्रिय ख़ातिर परदेस जूं घणियूं ई पुछाऊं पई करियां।